दुनिया जी पहिरीं माज़ूर औरत जंहिं बग़ैर ॿाहुनि जे जहाज़ उॾायो ऐं ॿिया बि केतिरा ई कारनामा अंजाम ॾिना। जेसिका 1983 में सियरा विस्टा एरिज़ोना में पैदा थी। पैदाइशी माज़ूर मतिलबु ॿाहुनि खां महरूम हुई। जॾहिं हिन ॻाल्हाइणु सिखियो ऐं हिनखे शऊर आहिस्ता आहिस्ता अचणु लॻो त हिनखे अहसासु थियो त आम ॿारनि खां मुख़्तलिफ़ आहे। ॿाहूं न हुजण जे बावजूदि हिते केतिरा ई माण्हू पिनण जी सोच रखंदा आहिनि। उन्हनि जा वालिदैन ऐं दोस्त माइट डायरेक्ट इनडायरेक्ट इहो पिनण जो दर्स ई माज़ूर खे ॾींदा आहिनि। पर हिन हार न मञण वारी ऐं ज़िंदगीअ में कुझु अनोखो करण वारे जी सोच ई निराली हुई। हीअ साइकोलॉजिस्ट ग्रेजुएट समेत कार हलाइणु, फणी ॾियणु, लिखणु, मोबाइल ते ॻाल्हाइण लाइ ॿिया केतिरा ई कम पंहिंजे पेरनि सां कंदी हुई। इन जा वालिदैन चवंदा हुया त हिन जे लाइ का हद मुक़ररु नाहे, कहिड़ो बि कमु करे थी। 10 सालनि जी उमिरि में जेसिका कॉक्स कराटे में स्पेशल किक्स सिखण जी शुरूआति कई। 4 सालनि जी कड़ी महिनत खां पोइ बग़ैर ॿाहुनि वारी औरत ब्लैक बेल्ट हासिलु कयो। उतां जो मौलिब पैतृक हिन जे कारनामनि मां मुतासिर थियो ऐं हिनखे शादीअ जी ऑफर कयईं, जेका हिन बि क़बूल कई। हिन पंहिंजी ज़िंदगीअ में वॾी अचीवमेंट आणण लाइ जहाज़ उॾाइण जो फ़ैसिलो कयो, जॾहिं त हीअ परवाज़ खां ख़ौफ़ बि खाईंदी हुई। 3 सालनि जी कड़ी महिनत खां पोइ कॉक्स पेरनि सां जहाज़ उॾाए कमाल त करे छॾियो। हुकूमत खां पायलट हुजण जो लाइसेंस बि ऐं गनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड जो एज़ाज़ बि हासिलु कयो। पहिरीं औरत जंहिं पहिरियों दफ़ो पेरनि सां जहाज़ उॾाए गनीज़ बुक में पंहिंजो नालो अमर करे छॾियो। हिन हथरादू हथनि जो बि इस्तेमालु पोइ घणो वक़्तु कयो, पर हिन उहे फिटी करे छॾिया जो हिन जो नालो, हिन जी शोहरत पेरनि सां सभु कम करण जे करे थी। हिन पंहिंजो मक़सदु दुनिया भर जे माण्हुनि खे हौसलो ॾियणु बणायो। हिन सफ़र जारी रखियो, माण्हुनि खे मोटिवेट करणु, माण्हुनि जे ॿुधायल रवायती एवरेज रस्ते ऐं पंहिंजे ख़ौफ़ जी हदुनि खे टोड़णु, हर शइ खे मुमकिन हुजण जी नज़र सां ॾिसण ते दर्स ॾिनो। तव्हांखे हिन वीडियो मां ऐं ख़ासि तौर ते जेसिका जी हिन ज़िंदगी मां कहिड़ी इंस्पायरेशन मिली, कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं मां तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदुमि, अगरि कोई माण्हू अहिड़ो को शख़्स ही वीडियो ॾिसी रहियो आहे जंहिंजे घर में बि को माज़ूर शख़्स हुजे, त उनखे बि हीअ वीडियो ज़रूरु ॾेखारियो ऐं उन्हनि खे पिनण जी सोच न ॾियो, छो जो पिनण वारो माण्हू दुनिया में का वॾी शइ न करे सघंदो आहे।